अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त जहां ज़ेब। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल हिस्टोरिकल ट्रेजर। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ब्राज़ील मुल्क जे बारे में। ब्राज़ील ॾखण अमेरिका जो न सिर्फ़ु ख़ुशहाल मुल्क आहे पर एराज़ीअ में वॾो आहे। सॼो मुल्क हवाई अॾनि ऐं बंदरगाहनि सां भरियलु आहे। ब्राज़ील में टोटल 4000 एयरपोर्ट आहिनि, जिन मां 2500 काफ़ी अहम आहिनि। अहिड़ीअ तरह ब्राज़ील जो ॾखण एटलांटिक समुंड वारो किनारो बंदरगाहनि सां भरियो पियो आहे। सामूंडी जहाज़ जॾहिं ब्राज़ील क्रॉस करे थो त उनखे 2 ॾींहं लॻी वञनि था। ब्राज़ील एराज़ी तोड़े आदमशुमारीअ में 5 नंबर ते आहे। संदसि एराज़ी 85,14,210 चौरस किलोमीटर आहे, जंहिंमां पाकिस्तान जहिड़ा 10 ऐं जर्मनीअ जहिड़ा 22 मुल्क निकिरनि। ब्राज़ील जे हिक तरफ़ समुंड आहे, बाक़ी चिली, एक्वाडर ऐं ॾखण अमेरिका जे सभिनी मुल्कनि सां बॉर्डर मिले थो। ॾखण अमेरिका में ब्राज़ीली वाहिद मुल्क आहे जिते पोर्चुगाली ॻाल्हाई वञे थी, बाक़ी मुल्कनि में हिस्पानवी इस्तेमालु थिए थी। ब्राज़ील एतिरो वॾो मुल्क आहे जो उते 3 टाइम ज़ून आहिनि। दुनिया जे 2 नंबर नदी एमेज़ॉन बि ब्राज़ील मां गुज़रे थी, जंहिंजी ट्रैक 6400 किलोमीटर आहे। ब्राज़ील अनेक ख़ूबसूरत पखियुनि ऐं जानवरनि जो मुल्क बि आहे, जंहिंमें आर्माडीलो, जागूर ऐं पोमा अची वञनि था। ब्राज़ील में हर साल लखें सियाह घुमण अचनि था। ब्राज़ील जे फुटबॉल टीम मशहूरु आहे ऐं काफ़ी दफ़ा वर्ल्ड कप खटी चुका आहिनि। ब्राज़ील में 180 ॿोलियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं 67 अहिड़ा क़बीला आहिनि जेके ॿेलनि में रहनि था, जिन जो जदीद दुनिया सां को वास्तो न आहे। ब्राज़ील में 25 लख जापानी बि रहनि था। ब्राज़ीली परचम में मौजूदु साओ रंग उतां जे ॿेलनि जी निशानदगी आहे ऐं हेॾो रंग मुल्की मअदनियात जी सुञाणप आहे। ब्राज़ील ॾखण अमेरिका जो पहिरियों मुल्क आहे जंहिं 1980 ईस्वीअ में छोकिरियुनि खे फ़ौज में भर्ती कयो। अफ़ीम ऐं ॾोॾे जे विकिरे में ब्राज़ील दुनिया में पहिरें नंबर ते आहे। आबादीअ 75% कैथोलिक ईसाई आहिनि। हिते जी मइशियत ऐं मुख्य पैदावार में काफ़ी, कपह, तमाकू, सोयाबीन, कोको, चांवर, रबड़ ऐं केलो आहे। सनअत में गाॾियूं, सामूंडी जहाज़, फौलाद, पेट्रोल, केमिकल, कागज़, प्लास्टिक, सीमेंट, शराब ऐं दवाऊं ऐं सियाहत शामिल आहिनि। मअदनियात में लोहो, हीरा, सोन, टीन, यूरेनियम ऐं कोयलो आहिनि। ब्राज़ीली सिके खे क्रोज़ीरो चयो वञे थो। हिते सदारती सिस्टम आहे। सदर फ़ौज जो कमांडर चीफ हूंदो आहे। सदर ऐं नाइब सदर सिधो अवाम जे वोट सां मुंतख़िब कया वेंदा आहिनि। किताब जो नालो ब्रुनाई खां ब्राज़ील। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू।